नाज़रीन, वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह मुलाक़ात कंदो। मुराद अली शाह सूबे में अमन अमान जी सूरत हाल बाबति वज़ीर-ए-आज़म खे आगाह कंदो। कराची में दहशतगर्दी जे वाक़िअनि जी जांच बाबति बि एतमाद में वठंदो। सिंध जे मालियाती मामलनि ऐं ईंदड़ बजट बाबति ॻाल्हियूं थींदियूं। बाक़ी पाणी चोरी ऐं खोट सबबि सोकेड़े वारी हालतूं पैदा करण ते इर्सा ख़िलाफ़ आगाह कंदो। नाज़रीन, वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह मुलाक़ात कंदो। मुराद अली शाह सूबे में अमन अमान जी सूरत हाल बाबति वज़ीर-ए-आज़म खे आगाह कंदो। कराची में दहशतगर्दी जे वाक़िअनि जी जांच बाबति बि एतमाद में वठंदो। सिंध जे मालियाती मामलनि ऐं ईंदड़ बजट बाबति ॻाल्हियूं थींदियूं। बाक़ी पाणी चोरी ऐं खोट सबबि सोकेड़े वारी हालतूं पैदा करण ते इर्सा ख़िलाफ़ आगाह कंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।